Audio Jungle. तवा वञो असां गैरत वारा माण्हू आहियूं ज़मीर वारा माण्हू आहियूं पर असांजा ॿार बच्चा पाणी जे मट जे लाइ हिकिड़े दिले जे लाइ 4-4 किलोमीटर रोडनि ते दर तमामु हया ऐं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। असां हिते ज़मीर शऊर ऐं सुता पिया हुजनि तमामु घणी तकलीफ़ थिए थी ऐं ॾुख थिए थो त दोस्तो हमेशह जेके हक़ वठिबा आहिनि पंहिंजे जिदोजहद सां वठिबा आहिनि ऐं पंहिंजे अॻियां एहतिजाज नोट कराए हक़ वठिबा आहिनि पर कोन्हे। यादि रखी सघिया ही अलाह ताला जी हमेशह ख़ुदा जी ख़ुदाई रहंदी। हिकिड़े ॾींहुं इंसान खे मरणो आहे, नंढड़ा मरियो वञनि, नौजवान मरियो वञनि, वॾा मरियो वञनि, पर अलाह ताला जे बारगाह में हिन जवाबु अव्हांखे लाज़मी ॾियणो पवंदो त जेके ॿार बच्चा हुआ पाणी जे फुड़े लाइ दरबदर हुआ था उन जे लाइ छा कयो। त दोस्तो ही जेके माण्हू ज़मीर रखनि था, जेके माण्हू पंहिंजे अंदर में इंसान रखनि था, उन ते इहो फ़र्ज़ु थिए थो त जिन शइ जे पाणी जे मसइले में ॻोठनि जे पाणी जे मसइले में शहरी एक्शन कमेटी आहे जेका हमेशह कोशिशि कंदी आहे, प्रेस क्लब हमेशह कोशिशि कंदो रहंदो आहे, असां जहिड़ा ग़रीब सोशल वर्कर हमेशह कोशिशि कंदा रहंदा आहिनि। त दोस्तो हिते जेके माण्हू बीठल आहिनि न इहे ठीका खाईंदा आहिनि, न के बताई आहिनि, न के इन खे को सियासत जो शौक़ु आहे। असांखे ॾुख सुख इन ॻाल्हि जो आहे सिंचाई में ज़िले काउंसिल महिरबानी कई आहे, रोड जा रस्ता गलियूं त ॾिनई आहे पर ग़रीब माण्हू टैंकर नथो लाराए सघे। तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे। दोस्तो तव्हांखे असां इहा गुज़ारिश था करियूं पंहिंजे ज़मीर खे थोरो ॾींजोड़ियो, पंहिंजे अंदर जे इंसान खे थोरो उथारियो। इन ते कुटियुनि मां कुझु कोन थींदो, होटलुनि मां कुझु कोन थींदो। जिदोजहद करणी आहे बचनि जे लाइ, हुन में अलाह सही बचन ॾींदो ऐं तव्हांजा बच्चा पंहिंजा सुठा हूंदा। असां हमेशह तव्हां ॾिसो त जेके असांजा ॻोठ आहिनि उन जे रोडनि ते तव्हां वञो, जेके असांजे शहर जी आसपास कम्यूनिटी आहे तव्हां वाटर सप्लाई में पाणी कोन्हे ते हूंदे बि उते दरबदर थियनि पिया, या कोस्तान जा माण्हू आहिनि उन जे आसपास जे ॻोठनि खे पाणी कोन थो मिले, उन जो आख़िर ॾोह छा आहे, उन खे कहिड़ी ॻाल्हि जी सज़ा मिले पई। त दोस्तो ही पाणी जो जेन्युइन मसइलो आहे ऐं हाणे पाण अची के बुनियाद ते वेठा आहियूं त हाणे अॻियां पाण खे वधणो पवंदो। असांजी टीम जो ऐलान इहो प्रोग्राम आहे त सुभाणे DC ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो ऐं DC सां मुलाक़ात थींदी। जेकॾहिं 3 ॾींहंनि खां 4 ॾींहंनि में पाणी जी शइ खे न मिलियो त ट्रेन ब्लॉक कई ईंदी ऐं वॾा एहतिजाज ते नोट कराया वेंदा। यादि रखी सघिया पंहिंजे वक़्त में वेरियुनि जा प्रकार ॾिसी पछताए न तूं, हे चंद वॾेरा वेकाऊ गदार ॾिसी घबराए न तूं, पंहिंजो क़ौम कुरोड़े माण्हू पुकारियल बसि मोरा आहिनि, जीवन आहे जंग नई में लवारा ऐं उबारा आहिनि। त दोस्तो वरी तव्हांखे आख़िर में ॿिया मुक़ररु आहिनि पर असांजी दिलि सड़े थी, ॾुख थिए थो जॾहिं असां रोडनि ते ॾिसंदा आहियूं गाॾियुनि में सीअनि में पेरनि उगाड़े कंहिंजे मथे तां गंदी आहे कोन्हे पर पाणी जे लाइ उहे ॿार बच्चा दरबदर आहिनि। उन लाइ तव्हां गैरत रखो, उन जे लाइ अंदर जे इंसान खे जाॻायो ऐं जिन शइ जी कमेटी जो साथ ॾियो ऐं सुभाणे इंशाअल्लाह ताला 2 गाॾियूं भरे करे DC ऑफिस चौक ते धरणो हणंदासीं। असांखे दिल्लीअ में जेकॾहिं पाणी न मिलियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। असां पंहिंजे बच्चनि खे कोन छॾींदासीं जेकॾहिं जिन शइ जा माण्हू असांखे साथ न ॾींदा त असीं घुमनि जा गुजेगा माण्हू खणी पंहिंजे बच्चनि जो पाणी ज़रूरु वठंदासीं। यादि रखी सघिया त दोस्त Audio Jungle. Audio Jungle.